नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जो 2 ॾींहंनि जे अछड़े थर जे रूहानी दौरे ते खिपरो पहुतो है। इन मौक़े ते खिपरो वाह ते आल सिंध कुंभर इतिहाद तालका खिपरो पारां इस्तक़बालिया कैंप लगाई वई है, जंहिंजी अॻुवाणी आल कुंभर इतिहाद खिपरो जे अॻुवान जंहिंमें अरबाब अली कुंभर, फजल रहमान कुंभर, इब्राहिम कुंभर, सीनियर नायब सदर तालका खिपरो अब्दुल रशीद, जनरल सेक्रेटरी तालका खिपरो अब्दुल मजीद कुंभर, हयात समेजो ऐं कुंभर बिरादरी सां वास्तो रखंदड़ अक़ीदतमंदनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं आजियाणो ॾिनो वियो। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह खिपरो पहुतो त गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराया विया ऐं भरपूर आजियां कई वई ऐं जीलानी जमायत जे अक़ीदतमंदनि पारां ख़ुशी जो इज़हार कयो वियो। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु आऊं अछड़े थर जे 2 ॾींहंनि जे रूहानी दौरे ते खिपरो पहुतो आहियां। इहो मुंहिंजो अछड़े थर जो पहिरियों रूहानी दौरो आहे। मुरीदनि जे विच में पहुची वॾी ख़ुशी महसूस थी रही आहे। पंहिंजे मुरीदनि अक़ीदतमंदनि खे इहो पैगाम ॾींदुसि त पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो। तइलीम इंसान जी 3 अख, तइलीम खां सवाइ इंसान अधूरो आहे। पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, अल्लाह साईं जो ज़िक्र कयो, क़ुर शरीफ़ पढ़ो, जंहिं सां अवां पंहिंजी आख़िरत संवारे सघो था। पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआ कयो। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह साफ़िन जे सवाल जे जवाब ॾींदे चयो आहे त इमरान खान जी हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी है। साल शुरू थींदे ई अवाम जे मथां पेट्रोल बम किरायो वियो, जंहिं सां मुल्क में महांगाई में इज़ाफ़ो थिए पियो। महांगाई अवाम जो जीण जंजाल करे छॾियो आहे। इमरान खान जी हुकूमत जा वज़ीर चवनि पिया त महांगाई असांखे नज़र कोन पई अचे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ सभु कुझु ठीक थी वेंदो। इमरान खान जी कठपुतली जी हुकूमत जेका ॿियनि जे इशारे ते हले थी, ईंदड़ हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत हमेशा ग़रीब अवाम जी ख़िदमत कई है, इन ते ही यकीन रखे थी। जीलानी खानदान सां मोहब्बत कंदड़ हर तरीक़े जो माण्हू ऐं हर मज़हब जो माण्हू, चाहे मुस्लमान हुजे या जैसे उहे मौजूद आहिनि तेसिताईं इहा मोहब्बत, इहा इज़त, इहा चाह उहा बरक़रार रहंदी। इहो हिकिड़ो मोहब्बत जो दर्स आहे। अल्लाह पाक कंदो ख़ुशि आबाद हूंदा। पुराणो आहे, 100 सालनि खां रखंदड़ आहे ऐं इंशाअल्लाह इहो सिलसिलो क़ाइमु दाइमु रहंदो। अॼु जीलानी जमायत सां तालुक़ु रखंदड़ ॿी हर जमायत सां तालुक़ु रखंदड़ ते मुरीद आयो आहे ऐं इंशाअल्लाह इहा शइ रही आहे ऐं रहंदी। अलाह इमरान खान खे जे आंदो आहे कठपुतली ठाहे उहे त हलाईंदा हुनखे, बाक़ी हुनखे हुकूमत हले कोन थी। हली आहे हू क्रिकेट जे ॾिसो न, हू प्राइम मिनिस्टर थी ख़िताब करण लाइ वहे थो ऐं उते वेठो ॿुधाए मूं क्रिकेट हीअं खटी, मूं हीअं बैट हीअं कयो। हू सियासतदान त आहे कोन, हू त आहे कोन स्पोर्ट्समैन। हुनखे बहितर आहे त PCB चेयरमैन करे छॾनि, प्राइम मिनिस्टर खां हटाए, उहो उनखे बहितरी सां हलाए सघंदो। आंदो आहे उहो 5 साल पूरो कराईंदा, जेके जे वठी आया आहिनि उहे 5 साल पूरो कराईंदा ऐं पर लॻे नथो हुनजे लक्षणनि मां लॻे नथो त इमरान खान 5 साल पूरा कंदो, पर ज़ाहिर आहे वठी अचण वारा कराईंदा हुनखे। ॾिसो तव्हां KPK हुननि जो घरु हो, जहिड़ो चवंदा असांजो घरु आहे, पर उतां उहा शिकस्त हुननि हासिलु कई ऐं इंशाअल्लाह असांखे पूरी उमेद आहियूं त 2023 में पीपल्स पार्टी पाकिस्तान पूरो स्वीप कंदा ऐं इंशाअल्लाह असां प्राइम मिनिस्टर बिलावल भुट्टो थींदो। अल्लाह जी महिरबानी, जीअं 2022 शुरू थियो आहे, उन में असांखे पहिरें ॾींहुं ऐं साईं जे रूहानी सफ़र ऐं असांजे लाइ साईं नूर मोहम्मद साहिबज़ादो ऐं हींअर गादी नेशनल दुआ ख़ातिर अचनि था। अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखंदो, उन्हनि जी महिरबानियूं जो असांखे अॼु ज़ियारत कराईंदा ऐं वॾे सफ़र ते वञनि पिया, ॿारनि खे दावतूं थर जूं उन्हनि ते वञनि पिया। साईं ॾिनी असांजो जेको आहे आगाज़ में इस्तक़बालिया कैंप असां कुंभार बिरादरी जे जेके बि नौजवान आहिनि उन्हनि लॻाई आहे। उनखां पोइ अॻिते असांजो प्रोग्राम आहे जेको यूनियन में आहे, उनखां पोइ डाबी में आहे, उनखां पोइ जेको आहे अछड़े थर साईं जी पकी दावत आहे ऐं असां पुरजोश आहियूं पंहिंजे मुर्शिद जे इस्तक़बाल लाइ ऐं मुर्शिद जे दीदार लाइ। सुबुह साईं असां जेको आहे हिते कैंप लॻाई आहे। इंशाअल्लाह ताला इहा कैंप ऐं जेको आहे पंहिंजे मुर्शिद जेसि ताईं ईंदो ओसि ताईं जारी रहंदी। पहिरीं त तव्हांजी महिरबानी, जेको असांजे प्रोग्राम नंढे ते आया आहियो, इहो महिरबानी तव्हांजी। साईं अमीर अली शाह पहिरियों ई जीअं पग जे दौरान पहिरें सफ़र ते साईं तक़रीबन थर वञे पियो, जेसरो कलरो जेसार। उन सफ़र जे दौरान असांखे हिकु नंढो सो प्रोग्राम ई मिलियो आहे, जीअं त बाबा नंढो प्रोग्राम करो ऐं जीअं रातो राति में असां पूरी जमायत खे इतलाह ॾिनी त
त कुझु बि एॾो वॾो प्रोग्राम असांखे टाइम न मिली सघियो ऐं नंढो प्रोग्राम आहे हिकिड़ो चौंक ते असीं इस्तक़बाल करे रहिया आहियूं ऐं कैंप नंढी लॻाए रहिया आहियूं इन में माशाअल्लाह पूरी जमायत ख़ासि करे असां कुंभारनि जे हवाले सां इहो प्रोग्राम असां रखियो वियो आहे ऐं तव्हांजी महिरबानी जेको तव्हां बि इन प्रोग्राम में शरीक थिया आहियो। नसीब आहियूं खिपरोवासी जो असांजे जिलानी जमायत जो रूहानी पेशवा असांजो रहबर असांजो मोहसिन जेको अॼु रूहानी सफ़र ते खिपरो अचण ते रवाना थिया आहिनि। असां खिपरो अचण ते साईं खे भलीकार चऊं था। हीअ जेको खिपरे मोड़ ते कुंभार बिरादरी जे तरफ़ां जेका इस्तक़बाली कैंप लॻाई वई आहे असां जिलानी जमायत जे तरफ़ां उन्हनि बिरादरी कुंभार बिरादरी खे बि जस ॾियूं था, सलाम पेश था कयूं। अॼु खिपरे जे अंदरि तव्हां ॾिसो पिया त पंहिंजे मुर्शिद पंहिंजे रहबर जी आमद ते वॾो जुनून जज़्बो जमायत जे अंदरि आहे। त इंशाअल्लाह जेको साईं खिपरो ऐं अचड़ो तर जेको सफ़र ते निकिता आहिनि इहो अमन प्यार मोहबत जो पैगाम खणी निकिता आहिनि ऐं असां दुआऊं था कयूं त पंहिंजे मुर्शिद जी अल्लाह ताला वॾी जमार अता करे ऐं इंशाअल्लाह ये अमन ऐं मोहबत जा पैगाम हलंदा रहनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।